आउं त चवां थो चलो हाणे जंहिं बि ग़लति पॉलिसीज़ ठाहियूं जीअं बि थियो पर घटि में घटि हाणे ॿ शयूं त करे वठनि वधीक नथा करे सघनि। जीअं मूं चयो पेट्रोल अगरि अमेरिका में वधे पियो सॼी दुनिया में वधे पियो असां वटि कीअं सस्तो थी वेंदो ऐं खीसे में भरे नथा सघूं। ज़ाहिर आहे, ठीकु आहे, पर ॿ शयूं त करे सघूं था न। मुल्क में हिकिड़ी पॉलिटिकल स्टेबिलिटी त आणे सघूं था न, हिकिड़ो को कंसेंसस इकनॉमिक पॉलिसी त आणे सघूं था न त भई हाणे ही इमरान ख़ान जी हुकूमत हूंदी, नवाज़ लीग जी हूंदी, पीपल्स पार्टी जी हूंदी, मौलाना फज़ल रहमान जी हूंदी, अलिफ जी हूंदी, बे जी हूंदी, जमात इस्लामी जी हूंदी, पर ही 10 सालनि लाइ असांजी इकनॉमिक पॉलिसी ही आहे। ज़ाहिर इकनॉमिक पॉलिसी डायरेक्शन इहा आहे, एग्जैक्टली डायरेक्शन असांजी इहा आहे। ही डायलॉग न हणबा त असीं IMF जे साम्हूं कशकोल न कंदासीं। हर को वञी पिनड़ वञे थो पोइ चए त असीं कशकोल कोन खणंदासीं। डायलॉग हणणु बंदि कयो, हिकिड़ी रियलिस्टिक हक़ीक़त पसंदी माण्हू अच्छा असांखे ॿुधायो बाबा जुलाई में हेतिरो पेट्रोल थींदो, साल में हेतिरो थींदो, उहो बि अगरि दुनिया में अञा वधी वियो त वधी वेंदो। जी हा जी हा जी हा ॾिसी सच ॻाल्हाइणु शुरू कजे। असां सां ही हुकुमरान जेके आहिनि ही सच ॻाल्हाइनि, चाहे अपोज़िशन में आहिनि या हुकूमत में आहिनि, ही वारे वटे अचनि था। ऐं इस्टेब्लिशमेंट ऐं जुडिशरी लेट्स हिकिड़ी को ग्रैंड डायलॉग कयो। जीअं मूं चयो ॿ शयूं त करे सघो था। पॉलिटिकल स्टेबिलिटी ॾियो, हुन पॉलिटिकल स्टेबिलिटी सां गॾोगॾु असांखे तव्हां इकनॉमिक हिकिड़ी डायरेक्शन ॾियो त ही मुल्क जी 10 सालनि लाइ मामलात हीअं असां सभिनी गॾिजी सॼी तय करे छॾिया आहिनि। ही रूल्स ऑफ द गेम त कुझु सुख त मिले, छा थींदो जी लहर मां ॿाहिरि निकिरूं। ॿियो जेको कमु करे सघूं था त जेका करप्शन आहे असां वटि, ऐं करप्शन ॿिनि क़िस्मनि जी हुजे थी। हिकिड़ी करप्शन हुजे थी जेको असांजो पुलिस वारो करे थो, असांजो तपेदार करे थो, असांजो इरिगेशन जेके कनि था पिया न, ही त आहे त तव्हां हुननि जी स्पीड मनी या इलीगल कम जा पैसा, उहा ई ॻाल्हि आहे। हा ठीकु आहे, त भई मुंहिंजी फाइल थोड़ी जल्दी चुरी वञे, हुनजा पैसा तव्हां वञी सेक्शन ऑफिसर खे ॾियो था, भई मुंहिंजो हमरा छॾे ॾे सूबेदार खे तव्हां, ही हिकिड़ी क़िस्म जी करप्शन आहे। इहो त अलाए मुल्क में गवर्नेंस खां सवाइ कीअं ठीकु थी सघे। पर जेका ॿी करप्शन आहे फिक्स्ड परसेंटेज, हू जेका पब्लिक मनी सां थिए थी, जी हा, यानी हिकिड़े रोड लाइ लख रुपयो आयो, तव्हां हुन मां 40,000 रुपया खाई वियो या 50,000 रुपया खाई वियो, ऐं कुझु केसिस में लख रुपया खाई वियो। एग्जैक्टली यार हिन खे त कटौती आणियो। त जीअं अगरि हिन महिल मिसाल मूंखां बनाए केतिरो हिन दफ़े ADP में फेडरल गवर्नमेंट रखियो आहे 800 अरब तक़रीबन, 800 अरब। त यार हाणे 800 अरब रुपया जेन्युइनली लॻनि न त फीथो हले न। इहे प्रोविंसिस वटि खरबे रुपया इन डेवलपमेंट में ऐं ॿियनि मामलनि में घटि में घटि इहो रिलीफ ॾियो। बेसिकली मूं चयो पियो हिकिड़ो तव्हां पॉलिटिकल स्टेबिलिटी आणियो जंहिंजे अंदरि तव्हांजी इकनॉमिक मामलात जी डायरेक्शन क्लियर हुजे, रूल्स ऑफ द गेम ठहनि त 10 साल ही मुल्क कीअं हलणो आहे सियासी ऐं इकनॉमिक हिसाब सां। ॿियो ॻाल्हि इहा आहे त तव्हां करप्शन खे घटि में घटि अगरि भला वधीक न 3 सालनि लाइ हिन खे 50% स्लैश कयो, ताकी उहो पैसो मार्केट में वञे, चंद माण्हुनि ब्यूरोक्रेट्स ऐं पॉलिटिशियन्स ऐं हिननि जे हथनि में न रहे, उहो हेठि वञे। ॾिसो न, तव्हां जॾहिं हिकिड़े मतिलबु अच्छा मिसाल हाणे ट्रांसपोर्ट आहे, असांजी पब्लिक ट्रांसपोर्ट आहे, हीअं पेट्रोल वधे पियो, अगरि इहे पैसा जेन्युइनली पब्लिक ट्रांसपोर्ट ते लॻनि, एग्जैक्टली असांजी जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे बहितर थिए, हीअ जेके बसूं 8 अची बीहारियूं अथनि कराची में, इहे सॼे सिंध में हुजनि ऐं फज़ीलत सां अॻु में हलंदड़ हुजनि हा, त कुझु त माण्हू खे सुख मिले न। जी हा जी हा। सो व्हाट आई एम सेइंग कि या अगरि हिकिड़ो स्कूल ठहे थो, उन में इमारत जॾहिं हुनजी ठहे थी त 4 माण्हू में लेबर अचे थो, सीमेंट अचे थो, हीअ उहो पैसो मार्केट में रोल करे न। त घटि में घटि करप्शन खे अगरि 50% ॿई ॻाल्हियूं जेके कयां पियो ख़बर आहे, ख़्वाब पियो ॾिसां, जी हा, ॿई ॻाल्हियूं कोन थींदियूं, कोई न मञींदो, कोई न मञंदो, कोई थींदियूं कोन। जी हा, छाकाणि असां वटि करप्शन थींदी कोन्हे, थींदी न, ऐं असां वटि जेको आहे बसि सभु कुझु सियासी तरह बि ठीकु आहे, ऐं ॿई माहिर आहिनि इकनॉमिक जा। सो लेकिन आऊं हिकिड़ी पंहिंजी चरियाए बि सही, यूटोपियन ई सही, पंहिंजी ख़्वाहिशूं त रखी सघां थो।